नाज़रीन, सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां वाज़िह सरसी हासिल करण बावजूद कुछ तकनि जी हार ते सरापा एहतजाज। हैदराबाद जे NA 229 ऐं PS 62 जे PP उम्मीदवारनि चूंड नतीजनि खे रद्द कंदे बाईपास बंदि करे छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां SS न्यूज़ रिपोर्टर GM चांडियो खां। जी GM, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, आम चूंडुनि में हाराईंदड़ उम्मीदवारनि एहतजाज धरणनि ऐं मुज़ाहिरनि वारो रस्तो इख़्तियार करे वरितो आहे। हैदराबाद जे NA 219 जे उम्मीदवार अली मोहम्मद सातो ऐं PS 62 जे उम्मीदवार अब्दुल जब्बार ख़ान पारां चूंड नतीजनि खे रद्द कंदे गॾियल तौरु वाधूवा वटां बाईपास खे बंदि कंदे एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। यादि रहे त इन ॿिन्ही उम्मीदवारनि जो जेको वास्तो आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे। उम्मीदवारनि जो चवणु हो त असांखे पोलिंग एजेंटनि पारां मिलियल तस्दीक थियल फार्म असां वटि मौजूदु आहिनि, जिन मुताबिक़ असां हिननि हल्कनि मां खटियल आहियूं। हिननि RO ऐं DRO ते इल्ज़ाम लॻाईंदे चयो त हिननि असांजा जेके चूंड नतीजा आहिनि उहे तब्दील करे हारायल उम्मीदवार खे खटायो आहे। हिननि जो चवणु हो त साफ़ शफ़ाफ़ जांच कराए धांधली कराईंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿिए पासे NA 220 जे MQM पाकिस्तान ऐं PTI हमायत याफ़्ता उम्मीदवारनि हिक ॿिए ख़िलाफ़ धांधली जा जेके इल्ज़ाम मढ़िया आहिनि। हिननि ॿिन्हिनि उम्मीदवारनि जा जेके हामी आहिनि उन्हनि जी वॾी तादाद हिन वक़्तु पब्लिक स्कूल हैदराबाद अॻियां गॾु थी विया आहिनि, जिते तसादुम जो पिणु इम्कानु ॿुधायो पियो वञे।